हैदराबाद में डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री कासमाबाद ब्रांच तरफा यौम दिफा जी मुनासिबत सां तकरीब मुनक़द करे पाक फौज के शहीदन के खराज अकीदत पेश किया वियो। यौम दिफा जी मुनासिबत सां डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री कासमाबाद ब्रांच तरफा मुनक़द कियल तकरीब में डॉक्टर फरहान ईसा, DHO हैदराबाद डॉक्टर लाला जाफर, डॉक्टर फौजिया कीरियो समेत सियासी समाजी शख्सियतुनि वरियंग में शिरकत कई। तकरीब के खिताब कंदे मुकर्ररन चयो त डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री तरफा मुख्तलिफ ब्रांचन में निशान हैदर के एजाज़ सां नवाज़ियल शहीदन के भेटा पेश करण लाइ तकरीबूं मुनक़द कयूं वयूं आहिनि। कासमाबाद ब्रांच के अॼु सवार मोहम्मद हुसैन शहीद के नाले सां मंसूब कयो आहे, जेका असां लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। हुननि चयो त पाक आर्मी मुल्क जी सरहदनि जी हिफ़ाज़त सां गॾु मुल्क मथां आयल आफ़तनि सां मुंहुं ॾियण लाइ पाण पितोड़े रही आहे। उन लाइ मुल्क जो अवाम शाना बशाना पाक आर्मी सां गॾु बीठल आहे। हुननि चयो त डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री तरफा शहीदन के खराजी अकीदत पेश करण सुठो सवण आहे। बाशऊर क़ौमूं पंहिंजनि शहीदन के कॾहिं बि नाहिनि विसारीनि थियूं। जेको आहे उहो नवां कॉन्सेप्ट खणी पई अचे ऐं सवार मोहम्मद शहीद जो जेको कॉन्सेप्ट खणी आया आहिनि, मूंखे त फ़ख्रु आहे त मां जो हिन जो हिसो थियो आहियां। इहे उहे माण्हू आहिनि जंहिंजे करे असीं ॾाढा सेफ रहूं था, पंहिंजूं जानूं ॾेई ऐं असांजे मुल्क खे जेको आहे उहो तयारु कनि था। ऐं आउं सम्झां थो त इहो अहिड़ो इनोवेटिव क़िस्म जो आइडिया आहे त सभिनि खे हिनखे अपनाइणु खपिजे ऐं पंहिंजी शयुनि खे हिननि शहीदनि जे नाले करण सां जेको सभिनि खां वॾी ॻाल्हि आहे उहा इहा ज़ाहिर थिए थी त असां एहसान फरामोश न थियूं, असीं एहसानमंद थियूं उन्हनि माण्हुनि जा जंहिंजे करे असां हसी ख़ुशी जी ज़िंदगी गुज़ारियूं था। डॉक्टर फौजिया आहे, ब्रांच मैनेजर डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री एंड डायग्नोस्टिक सेंटर कासमाबाद हैदराबाद। अॼु जो जेको असां प्रोग्राम कयो आहे बेसिकली असांजे CEO प्रोफेसर डॉक्टर फरहान ईसा जो हिकिड़ो बहितरीन आइडिया ऐं डेडिकेशन आहे असांजे मुल्क जे उन्हनि नौजवाननि जे लाइ जेके शहीद थिया ऐं निशान हैदर जा हक़दार आहिनि। असां ईसा लेबॉर्ट्री जूं जेके ब्रांचिस आहिनि उन्हनि खे डेडिकेट कयो आहे उन्हनि यंग सिपाहियुनि जे नाले ते जिन पाकिस्तान के लिए कुर्बानी ॾिनियूं आहिनि। कादरी है और मैं ईसा लेबॉर्ट्री में एज ए क्लस्टर मैनेजर काम करता हूँ। आज हम कराची से यहाँ पर आए हैं कासमाबाद ब्रांच हैदराबाद में। जो हमारे शहीद हैं उनको हमने इस ब्रांच को नॉमिनेट किया है। सरवर मोहम्मद शहीद जो हमारे निशान हैदर हैं, बेसिकली किसी भी इंसान के लिए सबसे कीमती चीज़ उसकी जान होती है। जो शख्स या जो लोग या जो सिपाही अपनी जान कुर्बान करते हैं अपने मुल्क के लिए, अपने वतन के लिए, तो बहुत अजीम लोग होते हैं। तो उनकी याद में हमने इस ब्रांच को आज उनके नाम से मंसूब किया है और पूरे पाकिस्तान में जितने भी हमारे शोधा हैं जिनको निशान हैदर मिला है वो 6 ब्रांचेस को हमने उनके नाम से रखा है पूरे पाकिस्तान में। तो इसी सिलसिले में आज यहाँ हमने तकरीब रखी थी, तो यहाँ पर हमने अपने शहीदों के साथ यहाँ गुजारा है, के नाम से गुजारा है और हर साल इस तरह मनाएंगे।